बोड अची वैया कहत सालिया असां जा सुमरा फकीर बि चवन पिया असां पाण में दिल में बहम कयूं पिया सोचूं पिया साईं गुलाम मोहम्मद मतो फकीर कादी नशीन वारा बुजुर्ग अले मीलाद कंदा अलेन साईं उस्ताद मोहम्मद मिठल साहब मीलाद कंदो अलेन पर नन मीलाद कराइण वारो तो जो मुंहिंजो रब वा असां जो काविशूं कोशिशूं मेहनत अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बारगाह दे में कबूल मंगूल अता फरमाइंदो हेदे तवज्जो कजा तवा के बुधाइंदो हला हजरत मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी किताब जे अंदर पियो लिखे हिकड़े तरफे कहत साली अची वैया दुकार जी मौसम सोचा पियो मदीने जी मीर जो मीलाद कंदो आया धाम धूम सां कंदो आया नंढन वडन के अमीरन गरीबन के सॾे करे अल्लाह जे हबीब जो मीलाद मल्हाईंदो आया इन साल मूं वटि कुछ भी न आहे ओ मुझा मालिक ओ मुझा खालिक मां तुझे हबीब जी बारगाह में मीलाद पियो मल्हाया पर कहिड़ो शोलन जी हिकड़ी गंढड़ी खणी करे नंढड़न ॿारन खे सॾु करे ऐं उन हज़रत मुहद्दिस दहलवीअ मीलाद महबूब जो मल्हायो आ जेडी मल सोचे सोचे दिल में वहम पैदा थियो आ मीलाद कबूल पयो हले न रात जो वगड़ो थियो आ जेडी मल हजरत मुहद्दिस देलवी अलैहि रहमत पांजे बिस्तरी मुबारक ते सुमी पिया आहिनि सुमंदे अख लगी वैया मदीने जे मीर जो दीदार थियो इसे त मदीने वारे साईं जी बारगाह रिसालता सहाबा सगोरा बि वेठा आहिनि पर मदीने वारे साईं जे साम्हूं मुंहिंजे उन्हनि शोलनि जी गंढड़ी बि साम्हूं पई आहे मदीने जे मीर फरमायो ओ मुंहिंजा प्यारा मुहद्दिस देलवी अलैहि रहमत घबराए न जेडी मैं तो मीलाद कयो तुझो मीलाद वो मुस्तफा जी बारगाह रिसालत में पहुंची वियो आ ॾाढा जो सुभान अल्लाह घबराए जान असां हे जेको मीलाद कयो आ बदेगियूं लाथियूं से टे लाथियूं थे या चांवरनि जी गठड़ी ॾिनी से या पाणीअ जो गिलास प्यारियो से के मेहमान खे ओ मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो हे मीलाद अल्लाह जे हबीब जी बारगाह रिसालत में कबूल हे जेके सुस्त लगा वेठा आयो न इन जो तव्हांखे जवाब ॾियां जेडी महिल असां गुनाह जे इरादे सां केॾे वेंदा आहियूं न चोरीअ जे इरादे सां वियासीं असां जिन टंगियुनि कमु कयो पोइ क़यामत जे ॾींहुं हे टंगियूं बि असां जूं गवाह थींदियूं मुंहिंजा मालिक हे उहे टंगियूं हिन जेके चोरीअ जे इरादे सां मूंखे वठी हलियो हे हथ बि गवाह थींदा ओ मुंहिंजा सोना रब हे मां उहो हथ आहियां जेको मुंहिंजे चोरीअ जे इरादे सां वठी हलियो हो हेॾे तवज्जो कजां तूं चुप कयूं वेठो आ हिन महफ़िल में सुस्त लॻो वेठो आ इन हथ के घुमाए इन हथ के लहराए इहो हथ तुंहिंजो चोरीअ जे लाइ बि गवाह थींदो पर क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदो मुंहिंजा मालिक तुंहिंजे प्यारे जो उर्स हो तुंहिंजे महबूब जो मीलाद हो पर कच्चे खां सुमरा फ़कीर बि आया हा मतू फ़कीर बि आया हा जेॾी महिल को आलम सगोरो असांखे चए पियो हथ खणी चयो सुभान अल्लाह उहे हथ पिया खणो ऐं मुंहिंजा मालिक हाणे तुंहिंजे महबूब जी आमद में हे हथ बि गवाह आहिनि हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे अज़ाब ॾी या न ॾी साईं आलम सगोरो वेठो आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत बासआद जॾहिं थी त सवे ॿिया नाले औरत अबू लहब वटि बानी पहिरियां जीअं हिलमला सां मुलाज़िम रखंदा आहियूं पहिरियां बाना ई बानियूं रखंदा हुआ जॾहिं
मदीने जे मीर जी विलादत थिया अबू लहब ने सोबिया नाले पानी भजंदी आई डोड़ंदी आई ए अबू लहब तुझे घर में अज फाटियो जायो वा जेको नूरानी सीरत वारो आ नूरानी सूरत वारो आ अबू लहब तेर न किया अबू लहब न अशहद आंगुर जे इरादे सां हथ खणी चयो सोवे ब्या तू आजाद 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 हजरत अब्बास अबू लहब जो भाव जॾहिं भला अबू लहब हिन दुनिया खे छॾे क़ब्र में हलियो वियो ॾिसे पियो त अबू लहब अज़ाब जी हालत में आ पुछा पियो करे हजरत अब्बास ए अबू लहब बेखबर तू त ला शरीक अल्लाह के न मञींदे है अकेलो न मञींदे है महबूब मुस्तफा जे मथा कलमो कोन पढ़ियो है दी खबर भला केड़ी हालत में पियो गुजरे अबू लहब चयो ओ हजरत अब्बास हवा के मां मदीने जे मीर खे न पियो मञा पर अज़ाब जी हालत पे झोगा पियो पर सूमर जी रात हिन अशहद आंगर मां हिकड़ी अहिड़ी त खीर जी लाट निकरंदी आ जेके मां चूसींदो आया मुझे मथा अल्लाह जो अज़ाब हटी वेंदो आ हजरत अब्बास पुछा की भला छाजे करे ओ मतो फकीर सुमरा फकीर तवज्जो ॾिजा उन जे करे जो अबू लहब पियो चवे हिन आंगुर जो हथ खणी उन बानीअ खे चयो हो मदीने वारे साईं जे ख़ुशीअ में मां चयो हो बानी आज़ाद आज़ाद अड़े जे करे अबू लहब हिकिड़े हिन शहद आंगुर जे इरादे सां उन पंहिंजे बानीअ खे मदीने जे मीर जे ख़ुशीअ जे करे जे करे उन बानीअ खे आज़ाद करे अल्लाह उन जे मथां अज़ाब हल कहिड़ो पियो करे अॼु त तूं असां मुस्लमान आहियो कलमे पढ़ण वारा आहियो हथ मथे खणी चइजो त असां मीलाद मल्हाइण वारा अॼु जन्नत में मज़ा ई मज़ा माणींदासीं इन्हनि हथनि खे बि गवाह कर ऐं ज़बान सां बि सुभान अल्लाह चओ सूरह यासीन पढ़ंदा आहियो न अल यौम नख्तिम अला अफ़वाहिहिम उन जी माना तो सारी आयत पढ़जो त क़यामत जे ॾींहुं हर उज़वो गवाही ॾींदो या ज़बान बि गवाह थींदव इहे हथ बि गवाह थींदव इहे हथ गवाह थींदा मुंहिंजा मालिक हे उहे हथ आहिनि जंहिंसां चोरी कंदो हो हीअ ज़बान चवंदी इहा उहा ज़बान आहे जंहिंसां गारियूं ॾींदो हो खुदारा अॼु हिन महफ़िल में आयो आहियां कतलो आहे गुनहगार आहे इब्तार आहे पर इन ज़बान सां ॾाढा सुभान अल्लाह चवंदे ज़बान बि गवाह थींदी मुंहिंजा मालिक तुंहिंजे महबूब जे मीलाद में अची करे हिन ज़बान सां क़ुरान बि ॿुधंदो हो पढ़ंदो बि हो सुभान अल्लाह बि चवंदो हो हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे नात ख़ाननि खे दाद ॾी या न ॾी ज़बान सां हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे हिननि आलिमनि खे हथनि सां जवाब ॾी या न ॾी मां तोखे ॿुधाईंदो थो हलां हे हथ बि गवाह थींदे क़यामत जे ॾींहुं हे अखियूं बि गवाह थींदे ऐं मुंहिंजा मालिक आहिनि गुनहगार इब्तार उलमाए किराम गवाह थींदा पर तुंहिंजे महबूब जी महफ़िल में बि ईंदा हा अल्लाह वारनि जा दीदार बि कंदा हा ऐं अल्लाह वारनि जे उर्स में बि ईंदा हा ॾाढा जो सुभान अल्लाह हींअर मां भला था के मोहतबाना दावत अर्ज़ रखंदुसि मज़हर अली ऐं उन जे साथीअ खे त हू अची तव्हां